नवां लेखा बुशरा इक़बाल मलिक चयो आहे त लिबरल माशरे में रहणु वॾी ख़ुशनसीबी जी ॻाल्हि आहे। जेको माशरो लिबरल न आहे उहो बदनसीब माशरो आहे। हिते पढ़ियल लिखियल औरत खां हर को ॾिजे थो, पर औरत खे माशरो ई मज़बूत कंदो आहे। औरत लाइ ख़ानदान खां वधीक माशरो अहमियत रखंदो आहे। मज़बूत माशरे लाइ कोशिशि करणु घुरिजे। हैदराबाद जे खाना बदोश राइटर्स कैफ़े में मीट द ऑथर में औरतुनि जे आलमी ॾींहं जे हवाले सां ॻाल्हाईंदे हुन औरतुनि खे अपील कई त औरतूं ॿाहिरि निकिरणु शुरू कनि। पेशावर में बुर्के जो रवाजु हूंदे बि हूअ औरतुनि जे प्रोग्राम में शिरकत कंदी हुई, जंहिंखे अहमद फराज़ बि सराहियो। हुन चयो त माशरे जी तामीर में किरदारु अदा कयो वञे। इन मौक़े ते हुन हिकु छोकिरी बाबति लिखियल कहाणी पिणु पढ़ी ॿुधाई। SUP ऐं मुमताज़ ॻोड़ जे वारसनि SSP जामशोर ऐं SHO कोटड़ी खे क़त्ल केस जी जांच में शामिल करण जो मुतालबो कंदे मुख्य जवाबदार बहादुर ॻोड़ समेत जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ मरहलेवार तहरीक हलाइण ऐं 18 मार्च ते सईद जलाल महमूद शाह जी अॻवानी में DIG ऑफिस हैदराबाद ॾाढो धरणे जो ऐलान कयो आहे। कोटड़ी में डिस्ट्रिक्ट प्रेस क्लब जामशोर कोटड़ी में SUP जे डिविज़नल सदर एडवोकेट खुदाबख्श थेबो, ज़िले सदर दरियाखान लगारी ऐं शहीद जे पुट इब्राहिम ॻोड़ पारां गॾियल प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त जामशोर SSP ऐं पुलिस कातलनि जी धुर आहे। मुमताज़ ॻोड़ जे कातलनि जी गिरफ़्तारी लाइ 28 फरवरी खां मरहलेवार एहतजाजी तहरीक शुरू थींदी, जॾहिं त 18 मार्च ते DIG पुलिस हैदराबाद जे ऑफिस अॻियां जलाल महमूद शाह जी अॻवानी में धरणो हयो वेंदो। हुननि चयो त जामशोर पुलिस हथोटी शहीद मुमताज़ ॻोड़ जो केस ख़राब करे रही आहे। टंडो मोहम्मद ख़ान प्रेस क्लब में PFU जे HU जे यूनिट टंडो मोहम्मद ख़ान जे प्लेटफॉर्म तां शहीद अज़ीम मेमण जी यादि में ताज़ियती मिड़ाको कोठाइबो। मिड़ाके में पाकिस्तान फेडरल यूनियन ऑफ जर्नलिस्ट जे जनरल सेक्रेटरी ख़ालिद खोकर, लाला रहमान समेत इक़बाल मला, मंसूर मरी बिन ख़िताब कंदे चयो त साफ़ी ऐं लेखक पंहिंजे कलम वसीले मुआशिरे जे नाइंसाफ़ियुनि खे निर्वार कनि था, पर हिते ॾींहों ॾींहुं राय जे इज़हार जी आज़ादी जो गलो दॿाइण जी कोशिशि कई पई वञे। इन मौक़े ते क़ौमी फ़नकार बीजल सिंधी बि शिरकत कई। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।